कल ॾिठो मज़ा थियो, पप्पू घटे वियो, जंहिंजी आशा न हुई उहो पप्पू घटे वियो। असां ईअं ई वेठा आहियूं बड़वनि वांगुर, उहो घटे वियो। त हाणे इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे की न दुख जी ॻाल्हि आहे इहा त ख़बर कोन्हे का, पर कांग्रेस राजस्थान, छत्तीसगढ़ ऐं मध्य प्रदेश में जीते चुकी आहे ऐं डोनाल्ड ट्रंप जी हाज़िरीअ में इन्हनि जे कागरनि ते सही थी थिए पई। डोनाल्ड ट्रंप पप्पू कटियो कटियो पप्पू कटियो पप्पू। मध्य प्रदेश में पप्पू खटण वारो आहे न, इहो ग़लति अथव। मोदी च ईंदो एमपी में। अरे सही तो ग़लति मां सभु पंहिंजा पंहिंजा पटाटा संभाले वेझो, पप्पू चोर खटे वियो अथव। भला हिन दफ़े 3 राज्यनि में पप्पू खटियो आहे त हिन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? असांखे हाणे पप्पूअ खे वोट ॾियणु खपे की न मोदीअ खे? ॿुधायो तव्हां। ॾिसो, पप्पूअ खे वोट ॾेई करे कोई फ़ाइदो कोन अथव। हिन खां त मूंखे वोट ॾियो त मां सुठी तरह देश हलाईंदुमि। हुन खां क्या तूं पप्पू जे जीतण खां ख़ुशि आहीं? न न न पप्पू खटे वियो। पप्पू खटे वियो, देश वियो खड में। पप्पू खटे वियो, देश वियो खड में। अरे भाउ, कल्ह वोटिंग जो रिजल्ट छा आयो? पप्पू जीते वियो न यार, कांग्रेसी। अल्लाह अल्लाह, हे भगवान बचाए जा कांग्रेस इन खां देश खे।